डहरकी में नौजवान इत्तेहाद तरफ़ां मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। रैली में सियासी समाजी अॻवाननि समेत शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि मां गुज़रंदे जामिया मस्जिद चौक ते पहुती। रैली जी अॻवानी हातन ख़ान शर, अमजद शर, शोएब शर, मोहब्बत समेजो, साहिब ख़ान शर, जमाल भुट्टो ऐं ॿियनि कई। एहतजाजी रैली में शिरकत कंदड़नि चयो त डहरकी शहर में मंशियात जे आम वाहिपे सबबि नौजवान नसल तबाह थी रहियो आहे। हिननि चयो त शहर में चर्स, आइस, हीरोइन ऐं शराब खुले आम विकिरो थी रहियो आहे, जंहिं सबबि नौजवाननि ज़िंदगियूं तबाह थी रहियूं आहिनि। हिननि मुतालबो कयो त मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ फ़ौरी ऐं मौसर कार्रवाई कई वञे त जीअं नौजवान नसल तबाही खां बची सघे। रैली जे अॻवाननि ज़ोर भरियो त IG सिंध, DIG सखर ऐं SSP घोटकी खे घुर्जे त फ़ौरी नोटिस वठी डहरकी मां मंशियात जो मुकमल ख़ात्मो यकीनी बणाए। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कंदासीं। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त डहरकी में नौजवान इत्तेहाद तरफ़ां मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई आहे। रैली जी अॻवानी हातन ख़ान शर, अमजद शर, शोएब शर, मोहब्बत समेजो, साहिब ख़ान शर, जमाल भुट्टो ऐं ॿियनि कई। शराब नोशी